दोस्तों, मां आयत पढ़ी फलौला नफर मिन कुल्लि फिरक़तिन मिनहुम ताइफ़ा लियतफ़क़हू फ़िद्दीन। तमाम हिकिड़ी जमात जहिड़ी तयारु थियणु खपे, घर छॾणु खपे उनखे, उहे वञी करे दीन जी सम्झ वठनि। अल्हम्दुलिल्लाह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे जामिया राशिदिया इहा कोशिश फरमाई त उन्हीअ अहिड़ियूं जमायतूं तयारु कयूं जेके समूरे सिंध में, बलोचिस्तान जेके हिसनि में, कराची जेके हिसनि में, पंजाब जे ओरे हिसे में, अल्हम्दुलिल्लाह ओस ताईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे दरिया मां फैज़याब थी करे उहे उते ख़िदमतूं करे रहिया आहिनि। हिते पने आकिल में हिन जाइ ते को ज़मानो मौलाना कुर्बान अली साहिब ख़िदमतूं कयूं, वरी जेतिरी हुनजी ज़िंदगी हुई उन खां पोइ मौलाना मोहम्मद आज़म चाचड़ ऐं उनजा साथी अल्हम्दुलिल्लाह बेहतर ख़िदमत में मसरूफ़ अमल आहिनि। अॼु दस्तारबंदी जी बि तक़रीब हुई ऐं आहे। मुंहिंजी हाज़िरी मुफ़्ती साहिब रहमहुल्लाह जे ईसार सवाब जे गर्द सां बि हुई ऐं इन लिहाज़ सां बि त जेके असांजा प्यारा ॿार, पाकीज़ा ॿार जिन कलाम पाक जे हिफ़्ज़ जी शहादत हासिल कई, उहो दरगाह शरीफ़ ते दुरणी दस्तारबंदी थी। पर हिन जाइ ते हिन शहर वारनि खे ख़बर पए त हिन जाइ ते अदारो कमु करे रहियो आहे ऐं तव्हांखे घणो करे ॾिसण जो मौक़ो न मिलंदो, सभु को पंहिंजे कम में आहे। अॼु तव्हां समूरा दोस्त हूंदो, हुननि जा वालदेन अज़ीज़ क़रीब हूंदा, उहे सभु इन्हनि बचनि जे कलाम पाक जे हिफ़्ज़ में ख़ुशी ऐं मसरत महसूसु कंदा। अल्हम्दुलिल्लाह मां बि तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक आहियां ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त इहो सिलसिलो हमेशह रहे। असांजा बच्चा, तव्हांजा बच्चा, असांजूं तव्हांजूं नियाणियूं, उन्हनि जे लाइ बि कलाम पाक जे ख़िदमत जो सिलसिलो कोशिश ई आहे। हालांकि नियाणियुनि जे तालीम जो मसइलो काफ़ी मुश्किल आहे, पर जामिया राशिदी जी इहा कोशिश आहे त जंहिं जंहिं जाइ ते असां नियाणियुनि जे तालीम जो इंतज़ाम करे सघंदासीं उन्हनि जे बाक़ाइदा तालीम जो इंतज़ाम हैदराबाद में बि आहे, दरगाह शरीफ़ ते बि आहे, कुझु दाएं बाएं बि असांजा प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह आहिनि। किथे क़ाइमु थी चुका आहिनि नज़ारा, किथे क़ाइमु थियनि पिया। असांजो फर्ज़ु आहे, तव्हांजो फर्ज़ु आहे, अहले सुन्नत व जमात जो फर्ज़ु आहे त असांजूं तव्हांजूं नियाणियूं उहे माशाअल्लाह कलाम पाक जी तालीम वठनि। ऐं अॼु मां हदीस शरीफ़ पढ़ी, रुबैया बिन्त मुअव्वज़ हिकिड़ी नियाणी आहे, नीगर आहे ऐं सहाबिण आहे। वॾा वॾा साहबी उनखे अची अर्ज़ु कंदा हुआ, न्याणी अदी भेण सिफ़ी लना रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वेझे खां ॾिठो आहे, उनजी सीरत, उनजी सूरत, उनजे हुस्न ऐं जमाल खे। अम्मा असांखे महिरबानी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असांखे सीरत ऐं सूरत ॿुधाए। त उहा रुबैया बिन्त मुअव्वज़ नंढड़ी मासूमड़ी, उहा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां कॾहिं मोहर नबूअत खे ॾिठईं, कॾहिं कहिड़े नमूने सां, पर उन जो टाइम गुज़रियो। पोइ उन अम्मा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रुफ़े अनवर जे तरफ़ निहारींदे तूं सम्झे त चंड लही आयो आहे ऐं चंड खां वधीक ख़ूबसूरती नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा। कॾहिं फरमायूं कान नशम्स तज़ी फी वजही या कान अल कमर फी वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ हिकिड़ियूं वरी साहबियात उहे चवनि थियूं असां ॾिसूं पिया 14 जो चंड बि ॾिसूं पिया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कयूं पिया। असां आख़िरकार घणी देरि खां पोइ इहो फ़ैसिलो कंदा हुआसीं त चंड खां केतिरा हिसा वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सरापा में हुस्न बा। नंढड़ा ॿार नबी करीम अलैहिस्सलाम जे सीरत ऐं सूरत जा हाफ़िज़ हूंदा हुआ। तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह तमामु सॼा प्रोग्राम जेके बि थींदा आहिनि अलाह जे ज़िक्र सां गॾु अलाह जे रसूल अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदा आहियूं। ऐं अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं हबीब तुंहिंजो ज़िक्र असां बुलंद फरमायो आहे, असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद फरमायो आहे। ऐं बुलंद फरमाइण जी माना इहा आहे त जंहिं जाइ ते रब्बुल आलमीन जो बयानु हूंदो उन जाइ ते रहमतुल लिल आलमीन जो ज़िक्र गॾु हूंदो। हाणे वरी के हमरा पैदा थिया आहिनि, उहे चवनि था यार अलाह जी तारीफ़ त कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़ अल्लाह इन विच में उन्हनि खे ख़ुदा जाणे सुयूं चुभनि थियूं, जे या के मिर्च लॻनि था
पर अल्हम्दुलिल्लाह तव्हां सुननि खे मुबारक हुजे, असांखे मुबारक हुजे जो तव्हां असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र खे बि उन मोहबत सां कंदा आहियूं जंहिं मोहबत सां अलाह वहदहू ला शरीक जो ज़िक्र कंदा आहियूं। मां घणी देरि वठण मां वाइज़ कोन आहियां, हदीस ज़रूर पढ़ायूं तो यहाँ पर वाइज़ जे फन में साईं मुफ्ती साहब अल्लाह ताला रहमतूं करे उहो ख़ैर सां तव्हां ॿुधो साईं दोस्त अली साहब खां त दुआ घुरियईं माशाअल्लाह बारिश बि रुकिजी वई। या अलाह ऐं अलाह जे रसूल सां मोहबत जी बरकत हुई।